जी नाज़रीन, हींअर असां शहीद फाज़ल राहू चौक ते मौजूद आहियूं, जिते तइलीम बचायो कमेटी पारां अॼु 19 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई आहे। हिन अलामती बुख हड़ताल कैंप जो मुख्य मक़सदु आहे गर्ल्स जेको आहे हाई स्कूल उन में तदरीसी अमल बहाल करणु ऐं उनजो मरमती कमु मुकमल करे कयो वञे। ऐं ॿियो जेको मुतालबो आहे उहो आहे बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल, जंहिंमें स्टाफ ऐं जेको नॉन टीचिंग स्टाफ आहे उन जी मुक़ररी जे लाइ हीअ अलामती बुख हड़ताल कैंप कई वई आहे। हिते अॻवान मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। ही कैंप जेका मुसलसल 19 ॾींहंनि खां वठी लॻल आहे, जंहिंमें जेके नंढड़ियूं अदड़ियूं ऐं जेके ॿाहिरि वेठल आहिनि उहे जसलनि। ऐं इन में असांजा मुतालबा इहे आहिनि त जेको छोकिरियुनि जो स्कूल आहे उहो बहाल कयो वञे ऐं जेका नियाणियुनि जी तइलीम आहे उन क्लासिस हलाया वञे। चवंदा आहिनि जेका क़ौम तइलीम खां सवाइ अॻिते नथी वधी सघे। असां चाहियूं था त उन्हनि नियाणियुनि खे तइलीम ॾिनी वञे। स्कूल जेके हींअर असांखे ट्रांसफ़र कयो आहे त उन में 4 क्लासिस आहिनि, जंहिंमें 700 खां मथे नियाणियुनि जी एडमिशन थियल आहे। पर हाणे उहो 400 छोकिरियूं 700 छोकिरियूं उन में अचनि कीअं 4 क्लासिस में। असां चाहियूं था त हाणे जेका स्कूल आहे उन्हनि खे बहाल कयो वञे ऐं जेको कॉलेज आहे उन में नियाणियुनि जा क्लासिस बि हलाया वञे। ग़रीब जो ॿारु जेको आहे ॿाहिरि त कराची या हैदराबाद या मातली वारी तरफ़ त नथो वञी सघे। असां चाहियूं था त हिते ई उहे क्लासिस हलनि ऐं हिते ई असांजा मुतालबा मञिया वञनि, स्कूल जी बहाली कई वञे। जेका कड़ियो गंवर शहर में कड़ियो गंवर जा बाशऊर शहरी असांजूं मासूम नियाणियूं, असांजा मासूम ॿार ऐं असांजा बुज़ुर्ग मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा तरक़ी पसंद पार्टी, क़ौमी अवामी तहरीक ऐं पीपल्स पार्टी समेत समूरा शहर जा लाॻापियल माण्हू, समाज सुधार ऐं समाजी रहनुमा समेत समूरा माण्हू हिन जदोजहद में शामिल आहिनि। उहे समूरा माण्हू इहा घुर था कनि, 5 सालनि खां ठेकेदार करप्ट ठेकेदार स्कूल जा पैसा खाई वियो आहे। उहा स्कूल जी बिल्डिंग न ठही आहे। असांजूं नियाणियूं हिते रोड ते वेठियूं आहिनि। रिटायर जस्टिस जनाब मक़बूल बाकर, चीफ मिनिस्टर, निगरान चीफ मिनिस्टर सिंध ऐं ॿिया आला हुकाम तव्हां ॾिसो, हिन कैमरा जी अख सां तव्हां ॾिसो त हिननि वीचारनि ॾोह कहिड़ो कयो आहे। हिननि खे तइलीम न मिलंदी त हे छा कंदा? हे नियाणियूं केॾांहुं वेंदियूं? हे त बेमौत मरी वेंदियूं, जानवर जी ज़िंदगी गुज़ारींदियूं। छोकिरनि खे तइलीम न मिलंदी त उहे मवाली थींदा, उहे क्राइम कंदा, उहे ग़लति अमल कंदा। तव्हां शऊरी तौर ते हिननि खे तइलीम ॾियारण खां ॼण रोकियो पिया। कैंप ते मौजूदु अॻवाननि जा वीचार ॿुधा संदन चवणु आहे त गुज़िरियल 19 ॾींहंनि खां असां जेको सो हिते एहतजाज करे रहिया आहियूं, पर वस वारा जेके आहिनि इदारा तइलीम खाते जा ऐं जेके ॿिया जेके सिंध हुकूमत तोड़े जेके हिते जा सियासी माण्हू आहिनि उहे हिन वक़्त ताईं हिननि इदारनि जो नोटिस न वठी रहिया आहिनि, जंहिं करे मजबूरन असांखे अॼु 19 ॾींहं बि हिन कड़ियो गांवर जे शहीद फाज़ल राहू चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे वेहणो पइजी वियो आहे। हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त कड़ियो गांवर जे गर्ल्स हाई स्कूल जो मरमती कमु मुकमल करे उन में फ़ौरन तदरीसी अमल बहाल करे नियाणियुनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे ऐं बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल में स्टाफ मुक़ररु करे, टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ मुक़ररु करे जेको सो तदरीसी अमल बहाल कयो वञे। ॿी सूरत में हीअ एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गांवर।